राजकोट खां गुलज़ार मचाणी जी रिपोर्ट मुताबिक़ कश्मीर डे जे हवाले सां अलॻि-अलॻि रैलियूं कढी कश्मीरियुनि जे हक़ में नारेबाज़ी करे कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो वियो। शहदादकोट में मुख़्तियार कार हाफ़िज़ खां मुख़्तियार कार शहदादकोट आसिफ़ुद्दीन लाखो निज़ामुद्दीन मगसी गवर्नमेंट प्रोफेशनल स्कूल जे हेड मास्टर गुल खोहावड़ आॾो अॾूमल ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हथनि में बैनर खणी कश्मीर डे जे हवाले सां रैली कढी कोटू मोटू चौक ते कश्मीरियुनि जे हक़ में नारेबाज़ी कई। जॾहिं त जमात इस्लामी पारां फायर ब्रिगेड चौक खां हथनि में झंडा खणी जमात इस्लामी सिंध सूबे जे अमीर काशिफ सईद शेख, डॉक्टर इम्तियाज़ अहमद शेख, मोहम्मद इब्राहिम दायो, जमालुद्दीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मोटरसाइकिल रैली कढी कश्मीरियुनि सां यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था ऐं कश्मीर जे अवाम सां यकजहती जो इज़हार कयूं था। उहो ॾींहुं परे नाहे जंहिं ॾींहुं कश्मीर पाकिस्तान बणिजंदो, छो जो कश्मीर पाकिस्तान जी शरग आहे। अक़वाम मुतहिदा कश्मीर समेत मुस्लमाननि ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ ख़ामोशी तोड़े।